अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया ताजो मेज़बान मुदस्सर नज़र बलोच इबरत टीवी जी आलमी कप 2023 के हवाले से स्पेशल ट्रांसमिशन में ताके भलीकार चवां थो। अज आलमी कप में असां जिक्र कंदासीं एक अहम ऐं वॾे मुक़ाबले जी, जंहिं मुक़ाबले जो तमाम क्रिकेट शाइकीन से खे वरी बेसब्री सां इंतज़ार हो। अज मेज़बान भारत ऐं ॾखण अफ्रीका जो मुक़ाबलो है। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जो कंपेरिज़न कयो वञे हिन इवेंट में त भारत 7 मैचूं खेलण बावजूद हिन वक्त अञा ताईं नाक़ाबिले शिकस्त है, मतलब 7 मैचूं उन्हनि खटियूं आहिनि। ॿी तरफ़ जेकॾहिं ॾखण अफ्रीका जी ॻाल्हि कयूं त ॾखण अफ्रीका जी टीम 7 मैचनि मां सिर्फ़ु 1 में शिकस्त खाधी आहे, उहा बि हुननि खे नीदरलैंड जी टीम अपसेट शिकस्त ॾिनी हुई। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जी बैटिंग बॉलिंग ऐं फील्डिंग टिनी शोबनि में कारकर्दगी ते नज़र विझूं त भारतीय बैटिंग बॉलिंग ऐं फील्डिंग तमामु आउट क्लास रही है ऐं वर्ल्ड क्लास बैट्समैन आहिनि हुननि वटि। वर्ल्ड क्लास हींअर हुननि जी बॉलिंग में ख़ासि तौर ते मोहम्मद शामी जे अचण बैदि जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज तमामु बहितरीनु जेको आहे उहो फास्ट बॉलिंग अटैक थी वियो आहे, जंहिंजे करे पंहिंजो भारतीय टीम जी बॉलिंग जी तमामु घणी तारीफ़ थी रही है। ॿी तरफ़ कगिसो रबाडा, लिंगी नुगडी ऐं पंहिंजो महाराज जेका आहिनि उन्हनि जी पेस बॉलिंग अटैक ते बदल ॾखण अफ्रीका जी टीम जेका आहे उहा बि बहितर परफॉर्म कंदी आई आहे। उन्हनि जो जेकॾहिं बैटिंग ऑर्डर ॾिठो वञे, क्विंटन डिकॉक हाईएस्ट रन्स मेकर आहे हिन इवेंट में, मकरम थियो, टेम्बा बुआमा थियो, मिलर थियो, ये अहिड़ा बैट्समैन आहिनि जिन्हनि हिन इवेंट में, हेनरी क्लॉसन थियो, इन बहितरीनु परफॉर्म कयो आहे हिन इवेंट में। सो अॼोकी जेका मैच आहे भारत ऐं पंहिंजो ॾखण अफ्रीका जी, हालांकि ॾखण अफ्रीका थोरो चेसिंग में हिन इवेंट में कमज़ोर नज़र आई आहे, पर जेकॾहिं अॻियां उहा बैटिंग करे थी त हिकिड़ो वॾो हदफ़ ठाहे थी माना हरीफ़ जे लाइ। सो अॼु ॾिसूं था त भारत जी जेका बॉलिंग लाइन है तमामु बहितर कारकर्दगी ॾेखारींदी पई अचे। उहा ॾखण अफ्रीका जेकॾहिं अॻियां बैटिंग करे थी उनखे कहिड़ी तरह महदूद पंहिंजो स्कोर ते मखसूस स्कोर ते महदूद करे थी, ऐं जेकॾहिं उहा पोयां बैटिंग पंहिंजो ॾखण अफ्रीका करे थी त उहा चेसिंग जेका पंहिंजी चेसिंग एबिलिटी आहे उनखे कहिड़ी रीति बहितर बणाए थी। सो अॼु भारतीय हक़ीक़त में भारतीय बॉलिंग ऐं ॾखण अफ्रीका जी बैटिंग जो मुक़ाबलो आहे। सो अचो त मुक़ाबले खे इंजॉय कयूं था। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।